नाज़रीन, अहम ख़बर मां करियूं त कराची जिला के सचल गाज़ी ॻोठ वेझो रोड हादसे में 2 नीगर फोत थी विया आहिनि। फोत थियल ॿारड़नि जी सुञाणप 13 वरियनि जो अली हमज़ा वल्द शमसुद्दीन ऐं ॿिए ॿारड़े जी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त संदन उमिरि 9 साल आहे। हादसे बाद फोती नीगरनि जा मढ़ एम्बुलेंस वसीले अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। अहम ख़बर मां करियूं पिया कराची जे इलाइक़े सचल गाज़ी ॻोठ वेझो रोड हादसे में 2 नीगर फोत थी विया आहिनि। फोत थियल ॿारड़नि जी सुञाणप 13 वरियनि जो अली हमज़ा वल्द शमसुद्दीन ऐं ॿिए ॿार जी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त संदसि उमिरि 9 साल ॿुधाई पई वञे। हादसे बाद फोती नीगरनि जा मढ़ एम्बुलेंस वसीले अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर मां करियूं पिया कराची जे इलाइक़े सचल गाज़ी ॻोठ वेझो रोड हादसे में 2 ॼणा फोत थी विया आहिनि। फोत थियल ॿारड़नि जी सुञाणप 13 वरियनि जो अली हमज़ा वल्द शमसुद्दीन ऐं ॿिए ॿार जी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त संदसि उमिरि 9 साल ॿुधाई पई वञे। हादसे बाद फोती निगरनि जा मढ़ एम्बुलेंस वसीले अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कया विया।